लाड़वाइस न्यूज़ में खबरों के सिलसिले के जारी रखने के तलार का खबर ॾींदालूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण पीपी ज़िले बदी जे सरगर्म अॻुवाण साबिक़ वज़ीर आला सिंध जे स्पेशल असिस्टेंट सूबाई सलाहकार पीर नूरुल्लाह कुरैशी जी सालगिरह के मौके ते टालपुर बिरादरी पारां प्रेस क्लब तलार में सालगिरह तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें नाजिया शागिर्द तंज़ीम मरकज़ी सदर मीर यासीन टालपुर, मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर जिब्रान टालपुर, मीर धणीबख्श टालपुर ऐं सहाफ़ियुनि सां गॾिजी पीर नूरुल्लाह कुरैशी जी सालगिरह जो केक काटियो ऐं संदसि वॾी ॼमार ऐं सिहतयाबी लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। लाड़वाइस जे नाज़रीन खे तलार खां ख़बर ॾींदालूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण पीपी ज़िले बदी जे सरगर्म अॻुवाण साबिक़ वज़ीर आला सिंध जे स्पेशल असिस्टेंट सूबाई सलाहकार पीर नूरुल्लाह कुरैशी जी सालगिरह के मौके ते टालपुर बिरादरी पारां प्रेस क्लब तलार में सालगिरह तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें नाजिया शागिर्द तंज़ीम जे मरकज़ी सदर मीर यासीन टालपुर, मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर जिब्रान टालपुर, मीर धणीबख्श टालपुर ऐं सहाफ़ियुनि सां गॾिजी पीर नूरुल्लाह कुरैशी जी सालगिरह जो केक काटियो ऐं संदसि वॾी ॼमार ऐं सिहतयाबी लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। रिपोर्टर अब्दुर्रहमान समूह, लाड़वाइस न्यूज़ तलार। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ विज़िट करियो लाड़वाइस न्यूज़।